हुकूमत तरफा तजवीज़ कयल आइनी तरमीमूं सामूची पयूं। तजवीज़ कयल आइनी तरमीमूं बिल में 54 तजवीज़ूं शामिल आहिनि। ज़रिए मौसूल पंहिंजी शिकन 63, 51, 175, 187 में तरमीमनि जी तजवीज़ आहे। बलूचिस्तान असेंबली जी नुमाइंदगी में बाद बलूचिस्तान असेंबली जूं सीटूं 65 मां वधाए 81 करण ऐं आर्टिकल 63 में तरमीम जी तजवीज़। आर्टिकल 181 में भी तरमीम करण जो इम्कान। आईनी अदालत के फैसले ते अपील आईनी अदालत में ॿुधी वेंदी। हाई कोर्ट के जजन के ॿिनि सूबनि के हाई कोर्ट्स में बदली करण की तजवीज़। चीफ जस्टिस की मुक़ररी सुप्रीम कोर्ट के 5 सीनियर जजन के पैनल में थींदी। आईनी अदालत जा बाक़ी 4 जज भी हुकूमत मुक़रर कंदी। सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट के जजन की मुक़ररी जुडिशियल कमीशन ऐं पार्लिमानी कमेटी गॾियल तौर कंदी। अदालती सुधारन बारे आईनी तरमीम बिल की मंजूरी लाइ सरगर्मियों जारी। सेनेट कौमी असेंबली ऐं वफ़ाक़ी काबीना जा इजलास अॼु थींदा। वफ़ाक़ी काबीना जो इजलास 11 वॻे ऐं कौमी असेंबली जो इजलास 12:30 वॻे थींदो। सेनेट इजलास भी 12:30 वॻे घुराए वियो। पीटीआई के गिरफ्तार एमएनएस के आज़ाद करण जो हुक्म। दहशतगर्दी तोड़ अदालत पीटीआई एमएनएस की जमानत वारी दरख्वास्त मंजूर करे वरती। एमएनएस के 33,000 रुपयनि जा जमानती मचलका जमा कराइण की हिदायत। महंगाई की मारियल अवाम लाइ खुशखबरी। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में लात। डीज़ल की कीमत में 13 रुपया 6 पैसा। पेट्रोल की कीमत में 2 रुपया फी लीटर घटताई कई वई। लाइट डीज़ल 12 रुपया 12 पैसा ऐं गैस रेट 11 रुपया 15 पैसा सस्तो करण की मंजूरी। वज़ीर आज़म की मंजूरी बाद ओकरान नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुख्तलिफ शहरन में धारदार वाक़िअनि में 3 ॼणा फौत। टोकरी के लोहर पाड़े में नौजवान बिजली जो करंट लगण सबब फौत। 3 बरहीं जो असलम लोहर घरची बिजली ठाहींदे तार मां करंट लगण सबब फौत थी वियो। जोही बरसा कोट तलाणी पंवर वासी पोहरत मोहम्मद अयूब पंवर बिजली की तार मां करंट लगण सबब हयाती विञाए वेठो। गुपचाणी वेझो जामसाब रोड ते 2 मोटरसाइकिल्स में टक्कर सबब 1 ॼणो फौत। हादसे में बेरा मरी दम ॾेई छॾियो। क्लोरिडा में वेस्ट पाम बीच वेझो गोल्फ क्लब पर अॻूणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप मथां फायरिंग। ट्रंप महफ़ूज़ रहियो। FBI वाक़े खे क़त्ल की कोशिश करार छॾियो। कानून लागू कंदड़ एहलकारनि जो चवणु हो त हथियारबंद 400 खां 500 मीटर मुफ़ासिले तां फायरिंग कई। पुलिस खे हथियार मिलियो आहे। यमन के हूसिया ग्रुप जो बैलिस्टिक मिसाइल हमलो। इसराइल रोकण में नाकाम। बैलिस्टिक मिसाइल 11 मिनटन में 1270 मील परे इसराइल के निशानो बढ़ायो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू हूसिया ग्रुप के नुक़सान ॾियण की धमकी ॾेई छॾी। इसराइली फ़ौज जी गज़ा ते बमबारी जारी। 30 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज गज़ा में बमबारी से गुज़िरियल साल नवंबर दौरान यरगमाल बढ़ियल 3 शहरनि के मारिजी वञण जो एतराफ़ करे वरितो। मुल्क के अक्सर इलाक़नि में मौसम गरम ऐं खुश्क रहण जो इम्कान। मौसमियात खाते मौसम कराची में कुछ हंधनि ते फुड़ थी सघे थी। मरी गिलियात ऐं बरपासे में मौसम जुज़वी जुड़ाली रहंदी। खैबर पख्तूनख्वा ऐं गिलगित में कुछ हंधनि ते बरसात जो इम्कान आहे।